जेको सिंध जो तमामु हिकिड़ी पढ़ियल लिखियल तबिको ऐं हिकिड़ो ॾाढो सुठो क्लास सां हिकिड़ो प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। हाणे तव्हां अयाज़ जे लाइ त तमामु सभु कुझु ॻाल्हाए छॾियो, इन जे मथां त कोई शइ रही कान। अॼु अमर सिंधू जे मथां केरु ॻाल्हाईंदो? माशाल्लाह सॼे अयाज़ खे कवर कयईं। माशाल्लाह इरफाना मल्लाह साहिबा, ताज जोयो साहिबु ऐं डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो, इमदाद चांडियो, मिस ज़किया एजाज़, हसीना मुसरत, डॉक्टर रुखसाना, ख़ुदा बख़्श, आलिया दाऊद, ऐं सभु जेके तव्हां पार्टिसिपेंट नहाया मां त सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां पार्टिसिपेट तव्हांखे निहायती कॉन्ग्रेचुलेट थो कयां ऐं ख़राज तहसीन थो पेश कयां। मुंहिंजे अॼु अचण जो मक़सदु बि हो त मां तव्हांखे सलूट पेश कयां। मां ॾाढो इम्प्रेस थियो आहियां, ॾाढी मूंखे ख़ुशी थी त एॾी सिंध जा एतिरा पढ़ियल लिखियल नौजवान एॾो नज़्म व ज़ब्त सां हिकिड़ो ऑर्गेनाइज़ क़िस्म जो मेलो कयो अथनि जो इन जो को मिसाल कोन्हे। मां ॿिए बसि चंद लफ़्ज़ इहो ज़रूरु चवंदुसि त अयाज़ जी शाइरी ते, अयाज़ जी पोइट्री ते, अयाज़ जी ख़्याल ते त तव्हां तक़रीबन सॼो उनखे कवर कयो आहे। मां इहो ज़रूरु चवंदुसि त हे अयाज़ जो 7हों मेलो आहे, पर जेके वॉलंटियर्स आहिनि इनखे बि तारीख़ ई विसारींदी कान। इहे बि जॾहिं जॾहिं अयाज़ जो मेलो 100 सालनि ताईं हलंदो, पर इहे इरफाना मल्लाह खे बि यादि कंदा रहंदा, अमर सिंधू खे बि, ताज जोयो साहिब खे बि, सभिनीनि खे। ऐं असां सेक्रेटरी साहिब खां रहिजी वियो, असां इन्हनि सभिनी जेके बि ऑर्गेनाइज़र्स आहिनि इन्हनि खे एक्नॉलेज करण जे लाइ असां इन्हनि खे एवॉर्ड, इन्हनि खे एक्नॉलेज करण जे लाइ हिकिड़ी अलॻि तक़रीब रखंदासीं त जेके इहे फाउंडर्स मेंबर्स आहिनि उनखे असां उन्हनि खे एक्नॉलेजमेंट कयूं ऑफिशियली त इहे हमेशह इन्हनि खे जेके अयाज़ जे मेले खे हिननि हिकिड़ो मां ज़रूरु चवंदो रहंदुसि त असांखे वॉलंटियर्स जी ज़रूरत तमामु घणी ज़रूरत आहे। उहो सिर्फ़ु मेले जी हद ताईं न हुजे, असांखे तमामु घणा क्राइसिस, तमामु घणा चैलेंजिस हूंदा आहिनि ऐं अहिड़ा असांखे वर्कर्स, अहिड़ा असांखे नौजवान, अहिड़े जज़्बे जा माण्हुनि जी असांखे तमामु सख़्तु ज़रूरत आहे। अयाज़ पंहिंजो हिकिड़ो तव्हांखे फ़िकिर ॾेई वियो आहे, पर मां तव्हांखे इहो ज़रूरु चवंदुसि त पंहिंजे पंहिंजे हिसे जी क्षमा ज़रूरु जलायो। सिर्फ़ु असां मेले ताईं महदूद न रहूं, पर सिंध खे, पाकिस्तान खे तव्हांजी ज़रूरत आहे, ग़रीब माण्हुनि खे तमामु घणी ज़रूरत आहे त तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।